नाज़रीन आवाज़ न्यूज़ में मलिकार आवा यहाँ बिशारा सुमरो नजर जनासी खास खबर। इस्लामाबाद हाई कोर्ट में मरीसानी जी जांच ऐं ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई लाइ दरख़्वास्त ॿुधी। नेशनल डिजास्टर मैनेजमेंट अथॉरिटी जो मेंबर पेश। चीफ जस्टिस अतर मिनल्ला रिमार्क्स ॾिननि त सभु बिना जवाज़ मरी जे माण्हुनि जे पुठियां पइजी विया आहिनि। पूरी रियासत मरी में फ़ौतगियुनि जी ज़िम्मेवारी पार्लियामेंट डिजास्टर मैनेजमेंट कानून ठाहियो आहे। 2010 खां उन ते अमल दमल थियणो हो। नेशनल डिजास्टर मैनेजमेंट जी अॼु ताईं कॾहिं गॾिजाणी थी आहे। वज़ीर आज़म अॼु कमीशन जी गॾिजाणी घुराए जेके ज़िम्मेवार आहिनि उन्हनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। NDMA पंहिंजी ज़िम्मेवारी न निभाई आहे। केस जी वधीक ॿुधणी ईंदड़ जुमे ताईं मुलतवी। टंडोला यार बरसात केसाना मोरी वारे इलाइक़े में कचो शराब वापरण सबबि वधीक हिकु नौजवान हयाती विञाए वेठो। ज़िले में कचो शराब वापरण सबबि फौतियुनि जंग 12 थी वियो। कुबे स्टाफ जो रहवासी रशीद लाशारी कचो शराब वापरण सबबि थी वियो। नौजवान जो वारसनि जो किरिया शाख ते लाश रखी धरणो। ट्रैफिक मुअतल टंडोजाम पुलिस जूं कचे शराब जी भठनि ते चढ़ायूं। 5 ॼणा गिरफ़्तार। 1000 लीटर खां वधीक कचे शराब जा ड्रम। कचे शराब जा अठा हलाईंदड़ मुख्य जवाबदार फरार थी विया। 7 जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। क़ौमी कोरोना जे केसनि जे वाध सबबि बैनल सूबाई तालीम वारे वज़ीरनि जो अॼोको इजलास मुलतवी। इजलास में स्मार्ट सिलेबस ऐं हफ़्ते में 3 ॾींहं स्कूल खुलियल रखण जी तजवीज़ुनि ते गौर थियणो हो। तालीम वारी वज़ारत मूजिबि इजलास ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी। पाकिस्तान में कोरोना जाकारी केस जी शरह 600 खां बि वधी वई। कोरोना वायरस विघे वधीक 5 मरीज़ फौत। हयात विञाईंदड़नि जो अंग 28,992 थी वियो। NCOC मूजिबि 24 कलाकनि दौरान 3019 नवां केस रिपोर्ट। मजमूई केसनि जो अंग 13,12,267 थी वियो। हेल ताईं 12,60,045 मरीज़ वायरस के शिकस्त ॾेई सिहतयाब थी विया। 651 मरीज़नि जी हालत घंटी जो हुई। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज शरीफ FIA जी मनी लॉन्ड्रिंग जी जांच लाइ चैलेंज करे छॾियो। लाहौर हाई कोर्ट में दाख़िल दरख़्वास्त में नैब FIA खे धुर बनाया वियो। दरख़्वास्त में मुक़ अख़्तियार कयो वियो त हिन वक़्त ताईं FIA जी जांच में को बि इनामी अकाउंट साम्हूं न आयो। ॼाणे वाणे 16 महीना जांच कयल तवा में रखियो वियो आहे। नाज़िम जोखियो क़त्ल केस में नामज़द जवाबदारनि जी अबूरी ज़मानत वारी दरख़्वास्त रद्द। दरख़्वास्त रद्द थियण बैदि जवाबदार अदालत मां फ़रार थी विया। जवाबदारनि में सलीम सालार, मोहम्मद सुमार ऐं मोहम्मद इसाक शामिल। जवाबदार दोदो ख़ान ऐं मोहम्मद ख़ान जोखी जी दरख़्वास्त बि रद्द कई वई। सीता रोड में मुबैना तौर आपघात कंदड़ मेडिकल जी शागिर्दाणी डॉक्टर असमत तूर जे केस में ॼाणायल मुख्य जवाबदार शमन सोलंकी ऐं अहमद सोलंकी गिरफ़्तार न थी सघिया। डॉक्टर असमत जे भाउ जी सोशल मीडिया ते इंसाफ़ जी अपील। केस में 3 जवाबदार गिरफ़्तार थी चुका। फैज़ान सोलंकी जी गिरफ़्तारी ज़ाहिर न थी। वाराबंदीअ खां पोइ कोटड़ी बैराज खां कलरी बगार वाह ते पाणी जी छोड़ थींदे ठटे ॾांहुं वधंदड़ पाणी ज़हरीलो ऐं गदिलो बणिजी वियो। ज़हरीलो पाणी किंजर ढंढ में बि दाख़िल थियण लॻो। कोटड़ी जे सनअती इदारनि मां ख़ारिज थींदड़ ज़हरीले मादे वारो पाणी वाह में मौजूदु हुजण करे मच्छी समेत ॿी आबी जीवत मरण लॻी। अंबर में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि फायरिंग करे नौजवान असगर अली मुग़ैरी खे क़त्ल करे छॾियो। वाक़े जो कारण मुग़ैरी बिरादरी जे ॿिंदुरनि में हलंदड़ पुराणो तकरार ॿुधाए पियो वञे। मीरपुर माथेली जे घंटा घर लॻो घर जी भित किरण सबबि नीगर दॿिजी फोती वियो। फोती जी सुञाणप कोइटा वासी नीगर ज़ाहिर शाह तौर थी। मोरो भरिसां ॻोठ ख़ालिदाबाद में बिजली जो करंट लॻण सबबि नौजवान इमरान कोराई फौत थी वियो। में शागिर्दाणी सां उस्ताद तरफ़ां मुबैना तौर छेड़छाड़ ऐं ज़्यादती जी कोशिश।
सलंगी बिरादरी के माण्हुनि जो स्कूल जो घेरा उस्ताद के मारने की कोशिश पुलिस पहुंची उस्ताद के खणी थाने ते मुंतकिल कर छॾियो। इल्ज़ाम हेठा आयल उस्ताद समूरनि इल्ज़ामनि खे रद्द करे छॾियो। पुलिस जो चवणु आहे त शागिर्दियाणी जी रिपोर्ट अचण बाद कार्रवाई कई वेंदी।